ही पहिरियों तव्हां वीडियो ॾिसो, उन खां बाद में तव्हांखे वरी जी दोस्तो तव्हां हीअ वीडियो ॾिठी। ही हिकु नर्स आहे, या हू कंहिं डॉक्टर सां गॾु आहे या कंहिं ॿिए माण्हू सां गॾु आहे, पर ॾिस सरेआम पंहिंजो जिस्म फ़रोशी जो कमु करे रही आहे, जेको वीडियो तयारु करे इन्हनि अपलोड कई आहे नेट ते। छा अहिड़नि माण्हुनि जे हथ में असांजी हुकूमतनि इंसाननि जूं जानियूं हथ में ॾेई छॾियूं आहिनि, जेको लापरवाही करे अस्पतालनि में वञनि था ड्यूटी जे लाइ। ड्यूटी त उते छुटो, मरीज़ उते भले तड़पनि पिया, ही पंहिंजे इश्क जा गाना ॻाए रहिया आहिनि। सो दोस्तो हिन वीडियो खे वधि खां वधीक शेयर कयो, ताकी अहिड़नि कमीननि खे जेको आहे सो हिननि जे कई जी सज़ा मिले। तव्हां दोस्तनि खां इजाज़त वठंदासीं। साथ सलामत।